सिंधी बोली क़ौमी बोली असां सभिनी जी प्यारी बोली, असांजी अम्मा जी बोली। जहिड़ी असांखे अम्मा मिठी तहिड़ी असांखे पंहिंजी ॿोली मिठी। अॼु पाण हिते जमा थिया आहियूं ॿारो ऐं पाण अॼु खां इहो वचन था करियूं त पाण सभिनीअ सां सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं। असांजी ॿोली जॾहिं असीं ॿार तव्हीं नंढड़ा जॾहिं सिंधी में ॻाल्हाईंदा आहियो, पाण में सिंधी में ॻाल्हाईंदा आहियो ऐं जेके उर्दू ॻाल्हाईंदा आहिनि उन्हनि उहे जॾहिं पंहिंजी माउ जी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि। तव्हां ॾिठो न उर्दू जेके ॿार आहिनि न उहे पंहिंजी माउ जी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि। ॿार खे जेका सभ खां वॾी शइ नसीब थिए थी उहा पंहिंजे माउ पीउ जे पारां सॾु आहे। जेको सॾु हुनखे कंहिं बि ॿोलीअ में नसीब थिए थो, जेका मादरी ॿोली हूंदी आहे। मिसाल तौरु जेकॾहिं उर्दू ॻाल्हाए थो त हुनखे उर्दू माउ सॾींदी आहे। सिराइके वारे खे हुन लॻो लहजे में सॾिबो आहे। सिंधीअ वारी माउ सिंधीअ में सॾींदी आहे। ऐं इहे थिए थो त असांजा जेके ॿार आहिनि दौर में आहिस्ते आहिस्ते ॿोली सॾींदा रहंदा। पंहिंजी ॿोलीअ खे हर हंधि अहमियत ॾियो। जीअं असां चवंदा आहियूं सुठा कपिड़ा पाए बीहंदा आहियूं त असांखे अहमियत मिले, तंहिं करे हमेशह यादि रखिजो जेसि ताईं असां पंहिंजी ॿोली पाण न ॻाल्हाईंदासीं हुन केरु बि जेको आहे न अहमियत न ॾींदो। पंहिंजी ॿोली जिते बि वञो पंहिंजी ॿोली ॻाल्हायो। दुकानदारनि वटि वञो, सामान वठणु वञो, पाड़े में ओड़े में पंहिंजे साथियुनि सां भले ॿी ॿोलीअ जो हुजे। ॿोली जेको सिंध में रहे थो सभु ॿोली सिंधी सम्झनि था। इहो ड्रामो आहे त असांखे ॿोली नथी तव्हांजी सम्झ में अचे, नथी अचे हुनखे सामान ई न वठो, रिजेक्ट कयो उन्हनि खे। जॾहिं पंहिंजी ॿोलीअ जी अहमियत न आहे त उन्हनि माण्हुनि खे रद्द कयो। तंहिं करे जॾहिं बि इन जिदोजहद में असां हर इदारे सां गॾु हूंदासीं।